जुडो में ॻोठाणनि जो बाअसरनि जे ज़ुल्माने जुडो अस्पताल इंतजामिया खिलाफ एहतजाज इंसाफ जो मुतालबो। खबर मूजिब जुडो लॻ ॻोठ घंवर खान पिताफी जे रवासी अज़ीज़ वल्द जुमो पिताफी संदसि घरवारी ऐं पुटनि सां गॾिजी मीडिया सेंटर जुडो अॻियां एहतजाज कंदे साफ़ नाॾो दाईंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं बिरादरी जे बाअसरनि सतार पिताफी ऐं ॿियनि मुंहुं ते बिलाजवाज़ हमलो कयो। जवाबदारनि मुंहुं ते कुहाड़ियूं हणी सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। हुन चयो त आऊं रत ॻाड़ींदो जुडो थाणे ते पहुतसि। पुलिस रिपोर्ट दाख़िल करे इलाज लाइ लेटर ॾेई RHC मुंतक़िल कयो, पर 24 कलाक गुज़रण बावजूद अस्पताल इंतजामिया मूंखे अञा ताईं मेडिकल सर्टिफिकेट न ॾिनो आहे। सर्टिफिकेट न मिलण सबबि केस दाख़िल न पियो थिए। हुननि सिहत खाते जे आला अख़्तियारनि खां अपील कई त मक़ामी अस्पताल इंतजामिया खिलाफ़ कार्रवाई कई वञे। हुन चयो त जवाबदार धुर पारां मुसलसल मोतबार धमकियूं ॾिनियूं पई वञनि, जंहिं सबबि अदम तहफ़ुज़ जो शिकार आहियां। हुन IG सिंध समेत समूरनि वसवारनि खां अपील कई त मुलविस जवाबदारनि खिलाफ़ कार्रवाई करे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।